सिंध हाई कोर्ट सखर पारां आबपाशी खाते जे अमलदारनि खे फैज़गंज जे बेलदार खे 2013 खां हेल ताईं जो रहियल समूरियूं पघारियूं ॾियण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। इन सिलसिले में अकरी चौदगी वासी आबपाशी खाते खरपुर जे बेलदार ज़ुल्फ़कार ख़ासकेली तरफ़ां पघारूं न मिलण ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त जी सिंध हाई कोर्ट सखर बेंच जे जस्टिस मोहम्मद इक़बाल कलोड़ो ऐं जस्टिस अरबाब अली हकड़ो ते ॿधल ॿ रुकनी बेंच ॿुधणी कई। ॿुधणी दौरान एग्ज़ीक्यूटिव इंजीनियर खैरपुर ऐं डिस्ट्रिक्ट अकाउंट्स ऑफिसर पेश थिया। वकील अब्दुल रहीम महर, वकील अब्दुल सलाम शेख ऐं वकील जावेद महर मूजिब साल 2013 में दरख्वास्त गुज़ार ज़ुल्फ़कार ख़ासकेली आबपाशी खाते में बेलदार जी नौकरी मिली हुयसि। हेल ताईं खेसि पघार नाहे ॾिनी वई। वकील मूजिब एग्ज़ीक्यूटिव इंजीनियर अदालत में तस्दीक कई त ज़ुल्फ़कार ख़ासकेली जी नौकरी जो ऑर्डर कानून मूजिब आहे। वकील अब्दुल रहीम महर मूजिब आबपाशी खाते जे अमलदारनि खे ऐं डिस्ट्रिक्ट अकाउंट्स ऑफिसर खैरपुर खे बेलदार ज़ुल्फ़कार ख़ासकेली खे साल 2013 खां हेल ताईं समूरियूं पघारियूं ॾियण जो हुकुम ॾेई केस उकलाए छॾियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।